अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश व इज़ा मा ग़ज़िबू हुम यग़फ़िरून। वल्लज़ीन इस्तजाबू लिरब्बिहिम व अक़ामुस्सलात व अम्रुहुम शूरा बैनहुम व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पंजवें सिपारे सूरत शूरा जो आयत अवाने सामो तिलावत कई हुई। इन आयतुनि में अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि नेक बाननि जूं ख़ासि वसफ़ूं बयान फरमायूं आहिनि जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी विया। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह साईं उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन्हनि आयतुनि में बयान फरमायो आहे। फरमाई वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश। रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि बुछड़ाइनि खां। ये कामयाब थी विया। कबीरा गुनाहन करा हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहले नंबर ते कबीरो गुनाह हुआ अल इशराक बिल्लाह। अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाए इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह हुआ। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदोसां। जीअं मुड़ुस पंहिंजे ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो मानी कच्ची पकी बचाई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। भाजी में लूण मिर्च घट वध विधई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो।
घर की सफाई सुथराई सेटिंग सही नमूने से न कई, या गलती भी मुझसे बर्दाश्त करे वींदो। लट्टा सही नमूने से न धोतई, स्त्री सही न कई, शरीफ मुझसे पंहिंजे ज़ाल जी या गलती भी बर्दाश्त करे वींदो। औलाद जी सही नमूने से तरबियत न कई, शरीफ मुझसे पंहिंजे ज़ाल जी या गलती भी बर्दाश्त करे वींदो। पर जेकर ज़ाल मुड़स जी मोहब्बत में मुड़स जे भाउ ॾेर खे शरीक कयो, मुड़स जे पीउ सहुरे खे शरीक कई, या एडी अज़ीम गलती आहे जो गैरतमंद मुड़स कॾहिं भी ज़ाल जी या गलती बर्दाश्त न करे सघंदो। अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब फरमायो ज़मीन ऐं आसमान जेतिरियूं तव्हां जूं गलतियूं हुजनि, जबल ऐं पहाड़नि जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि, मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रूर भी मां रब माफ़ न कंदो सां, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसलो। इन जे करे अल्लाह साईं फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदू मा अल्लाह अहदा। रब फरमा मस्जिदूं मुंहिंजा घर अथव, तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखे बि सॾु न कजो, मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखो बि न घुरिजो। बाबा उताक हुजे अब्बासी साहब जी, बंगलो हुजे अब्बासी साहब जो, मेहमान हुजे अब्बासी साहब जो, ऐं अब्बासी साहब जो मेहमान अब्बासी साहब जे उताक में वेही वरी बाग चने जे कर चने दे फोन करे त मूंखे मानी तूं खारा, मूंखे चाहे तूं प्यार। ॿुधायो इन अब्बासी साहब खे कावड़ ईंदी कि न ईंदी? अरे ज़ालिम उताक मुंहिंजी बंगलो मुंहिंजो, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजी उताक में वेही वरी चनन खे थो चई त मूंखे मानी खारायो, चनन खे तो चई त मूंखे चांहि पियारियो। छा मां तुंहिंजी मानी ऐं चांहि में खुटी पियो आ छा? निकिरी वञ मुंहिंजे उताक मां, ॿीहर मुंहिंजे उताक में न अचिजां। इन अब्बासी साहब खे एॾी का गैरत थी अचे जो इन जे उताक में मेहमान ॿिए खे तो मानीअ जो चवे, ॿिए खे तो चांहि जो चवे, इन जी गैरत बर्दाश्त नथी करे त अल्लाह त तव्हां असां सभिनी खां वधीक गैरतमंद आहे, जेको अल्लाह जे घर मस्जिद में वेही करे रब खे सॾु न करे चवे या रसूल अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर, या अली तूं मुंहिंजी मदद कर, या गौसे आज़म दस्तगीर तोखे मुंहिंजी पारत है, बेटा जा बटाई तूं मूंसां सड़ाई कजा, सेवण वारा साईं मां तुंहिंजो साली तूं अल्लाह जो साली। रब खे बि एॾी कावड़ ईंदी आहे, रब फरमाईंदो आहे तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे घर में वेही करे मूंखां नथो घुरी, मूंखे सॾु नथो करे, मुंहिंजे नबीअ ऐं रसूलनि खे थो सॾु करे, मुंहिंजे दोस्तनि ऐं वलीअनि खां थो मदद वठी। अड़े ज़ालिम छा मां रब खुटी पियो आहे छा? छा मां रब वटि कमी थी वई आहे छा? निकिरी वञ मुंहिंजे घर मस्जिद मां, वो मस्जिद तो छा पर फरमाए थो आसमान भी मुंहिंजो आहे, ज़मीन भी मुंहिंजी आहे, उखरुज मिन समाई उखरुज मिन अर्ज़ी, मुंहिंजे आसमान ऐं मुंहिंजे ज़मीन मां निकिरी वञ। तो जहिड़ो किनो इंसान हिन काइनात में न आहे जो मुंहिंजे घर में मूंखे नथो सॾु करे, ॿियनि खे थो सॾु करे। अञा न सम्झई, तुंहिंजी ज़ाल तुंहिंजे साम्हूं वेठी हुजे ऐं पंहिंजे घर वारी जे साम्हूं ॿी माईअ खे चवी त मूंखे पाणी तूं पियार, ॿी माईअ खे चवी त मुंहिंजी मानी तूं खणी आ, ॿी कंहिं माईअ खे भाॼईअ खे चवी त मुंहिंजा लटा तूं खणी आ। ॿुधायो ज़ाल खे कावड़ ईंदी कि न ईंदी?
वसो जेस त डंडो ही हिकिड़ो करे। अरे ज़ालिम मां हिन घर जी मालकियानी हां, मां तुझे करे सब कुछ पोइ मां भार भेनरूं छॾे आई हां। तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे साम्हूं ॿियनि खे तो मानीअ जो चई, ॿियनि खे तो चांहि जो चई, ॿियनि खे तो लटनि जो चई, मां जो वेठी हां। हिन ज़ाल खे एॾी गैरत जो मुड़ुस जे मोहबत में रुगो ॿियनि खे तो कम जो चवे, ॾेराणी खे भेण खे पाज खे हीअ बर्दाश्त नथी करे सघे। अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आहे। अल्लाह सां फरमातो नानु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, मां साह जे रगुल खां बि तव्हांखे वधीक वेझो आहियां। उदऊनी अस्तजिब लकुम, जॾहिं बि मूंखे सॾींदो मां तव्हांखे जी सां जवाब ॾींदुसि। फइन्नहु यालमु सिर्र व अख़फा, बजणा हथो हथ सां मिलाए, मुंडो मुंडे सां मिलाए, कब्र जी कुंड में कचहरी कयो था। रफ़मत इहो त मूंखे पतो आहे, पर व अख़फा, तव्हां जेको दिल में सोचींदा हो उहो बि मूंखे पतो आहे। तव्हांखे हया नथो अचे जो वेझे वारे रब करीम खे छॾे करे परे वारनि खे था सॾ कयो। अॼु वाइदो कयो त सॾींदासीं रब जी ज़ात। नबी साईं जे बासत जो पहिरें नंबर ते मक़सद इहो, जीअं जो नबी साईं ॼावा दुनिया जे जहान में आया, अम्मा आमिना फरमाए थी मुंहिंजे हिन यतीम बचड़े जो सिर सजदे में, ज़ुबान ते ये लफ़्ज़ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्नी रसूलुल्लाह। अॼु खां बाद लात जी पूजा न थींदी, उज़ा जी पूजा न थींदी, वद सुआ यगूस यऊक नसर जी पूजा न थींदी। अॼु खां बाद पूजा थींदी त हिकिड़े अल्लाह जी थींदी। पहिरें नंबर ते पंहिंजो अक़ीदो सही, मुश्किल कुशा केरु आहे? अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो, सवाब थींदो। हाजत रवा केरु? नज़र ऐं न्याज जे लाइ केरु? रुकू ऐं सजदे जे लाइ केरु? पुटनि ऐं न्याणे ॾियण वारो केरु? इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केरु? मौत हयाती जो मालिक केरु? नफ़े नुक़सान जो मालिक केरु? आलिमुल गैब, हर शइ खे हर वक़्त में ॼाणण वारो केरु? या रब जी सिफ़त आहे। जेकर तव्हां नबीअनि ऐं रसूलनि खे आलिमुल गैब सम्झंदव त इहा नबी जी तारीफ़ न आहे, बल्कि नबी जे मक़ाम खे तव्हां घटि पिया कयो। बाबा निमरूद फ़ैसिलो कयो, पंहिंजी कौम खे चई कालू हरिकू, इब्राहिम खे बाहि में साड़ियो, वंसुरू आलियतकुम, पंहिंजे इलाहनि ऐं माबूदनि जी मदद कयो। इब्राहिम असांजे इलाहनि जो सत्यानाश करे छॾियो आहे। कंहिंजी अखि कढी अथई, कंहिंजो कनु कपियो अथई, कंहिंजा चप वढिया अथई, कंहिंजी बाह चटु, कंहिंजी जंग चटु। हारी असांजी इलाहनि सां हिन दुश्मनी कई आहे, पंहिंजे माबूदनि जो बदिलो वठणो आहे। इब्राहिम खे बाहि में साड़ियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे पींग में विहारियो, छो त वॾी बाहि केरु वेझो ईंदो जेको हुनखे दिले। हाणे मां तव्हां खां पुछां थो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जंहिं महिल बाहि में साड़ियल पिया, उछलाइनि पिया, उन वक़्त में हज़रत इब्राहिम खे ख़बर हुई छा त हीअ बाहि मुंहिंजे मथां गुलज़ार थी? जेकॾहिं अॻे ई ख़बर पइजी वञेसि त पोइ कमाल कहंदो आहे, हिनखे कमाल चइबो? बाबा हिते जो बाहि पई ॿरे ऐं मूंखे अॻे ई अचे जिन चवनि या फ़रिश्ता चवनि त हीअ बाहि बज़ाहिर बाहि अंदर बाग़ आहे, अॻे ई मूंखे ख़बर पइजी वञे, मां चवां भली मूंखे धिको जो, पोइ मुंहिंजो कमाल आहे। मूंखे त अॻे ई ख़बर पई। सम्झो था? जेकर तव्हांजो इहो अक़ीदो आहे त हज़रत इब्राहिम खे अॻे ई ख़बर हुई त हीअ बाहि मुंहिंजे मथां गुलज़ार थी वेंदी, भली मूंखे उछलायो, पोइ कमाल त न चए। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त मां बाहि में सड़ी वेंदुसि,
बाय जो कम साड़ना जलाना, पर हज़रत इब्राहिम फरमायो मूंखे सड़न कबूला जलन कबूला, पर अल्लाह जो हुक्म रब जे तो ही दखे मां न छॾींदुसि, कमाल उनखे चइबो अथव। पोइ जॾहिं हुन मां बाहि में उछलायो, उन वक़्त में रब हुकुम कयो या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम, ओ बाहि मुंहिंजे खलील जे मथां थधी ऐं सलामती वारी बणिजी वञ। उहा जलंदड़ बाहि सेकंड में गुलज़ार बणिजी वई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन्नत जी पोशाक पाए करे ॿाहिरि मुस्कुराए करे निकितो त नमरूद ऐं हुन जे फ़ौज जी ज़ुबान ते बि इहे लफ़्ज़ जारी थी विया, नेमर रब रब इब्राहिम, वाड़े वाह इब्राहिम रब आहे त तुंहिंजो रब आहे जो सेकंड में जलंदड़ बाहि खे गुलज़ार करे छॾियो। कमाल हिनखे चइबो अथव। हज़रत इस्माइल के खबर हुई छा त ये काती मुझे गर्दन ते न वञ। मां ख्वाब तो ॾिसां, रब जो मूंखे हुकुम थियो आहे त मां तोखे ज़िबे कयां। फंजुर माज़ा तरा, बाबा पुट तुंहिंजी राय छा आहे, तुंहिंजो मशवरो छा आहे? हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम फरमाया या अबत इफ़अल मा तुमर, बाबा जल्दी कर, देर न कर। सब जो सुभान अल्लाह। पहिरें नंबर ते पंहिंजे अखियुनि ते पटी ॿध, ॿिए नंबर ते मूंखे पेशानी भर लेटा, थी सके तो तुझी नजर मुझे चेहरे ते पइजी वञे ऐं पिदरी शफ़क़त गालिब थी वञे। अल्लाह जे हुक्म जे तामीन में देर न थी। सब जो सुभान अल्लाह। इनमें मालूम थियो त हज़रत इस्माइल जी वधी कुर्बानी। बाबा कोह में सोलो आ, कुछ जण ॾुखियो आ, कोह में सोलो आ अञा ठीक आ, भली पी हुजे, रब जो हुक्म हुयो, कुछ जण ॾुखियो आ। समझ में अचे तो हज़रत इस्माइल जी कुर्बानी अबे को वधीक है। पी के तो चो बाबा पंहिंजी अखियुनि ते पट्टी ॿध, मूंखे पेशानी भर लेटा, कातीअ खे तिखो कर। ही तो हिकिड़ो सिर आहे, सवा सिर हुजनि, मां रब जे हुक्म ते कुर्बान करण जे लाइ तयार आहियां। कुरान जो बाबा फलम्मा अस्लमा वतल्लहू लिलजबीन, बिन्हीं जो पक्को इरादो। हज़रत इब्राहिम जो भी पक्को इरादो मां पुट खे ज़िबे कयां, इस्माइल जो भी पक्को इरादो हो त मां ज़िबे थी वञा। वतल्लहू लिलजबीन, पेशानी भर हुनखे लेटायईं, अखियुनि ते पटी ॿधई, काती हुनजे गर्दन ते रखियईं। उन वक्त में रब जिब्रील के हुक्म कयो, जिब्रील जल्दी कर, जन्नत मां हिकिड़ो दुंबो का हिकिड़े सेकंड में 7 आसमान क्रॉस करे मक्के मदीने जे जबलनि खे पार करे मिना जे मैदान में पहुच। इब्राहिम इस्माइल खे ज़िबे थो करे, हिकिड़े सेकंड में इस्माइल खे परे करे उनजी जाइ ते जन्नत जो दुंबो संभाल। यो हिकिड़े सेकंड में कम थियो। सचो सुभान अल्लाह। हाँ रब तुझी कुदरत। हज़रत इब्राहिम काती वहाई, गर्दन कटजी वई। इब्राहिम अलैहिस्सलाम शुक्र करे उथियो, या अल्लाह अज़ीम कुर्बानी ही मुझी कुर्बानी कबूल कर। अखियुनि जो पट्टी लाथई त इस्माइल मुस्कुराए थो पियो, जन्नत जो जानवर से बे लॻो पियो आहे। हज़रत इब्राहिम खुद हैरान थी वियो, या अल्लाह ही छा माजरा है। कुरान तो हज़रत इब्राहिम वरी ज़िब करण जी लाइ अॻिते वधियो। अल्लाह ताला जिब्रील के हुक्म कयो, वनादैनाहु अय्या इब्राहिम,
कद सदक तरोया इब्राहिम खबरदार तो पंहिंजो ख्वाब सचो करे ॾेखारियो तू इम्तिहान में पास थी वे इस्माइल पाण कोन भॻो आहे इन खे मां बचायो आहे इहो ज़िब थे जे लाइ न आयो आहे इन जे ख़ानदान मां मूंखे मिठो नालो वारो मोहम्मद मुस्तफ़ा पैदा करियो कमाल इन खे चइबो अथव त आलिमुल ग़ैब हर शइ खे हर वक़्त में ॼाणण वारो केरु आहे हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद बाबा तव्हां सभु मुवहिदो तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधल आहिनि पर चवंदा आहिनि त भेरो ज़रूरी आहे मां तव्हांखे थो भेरो ॼाणायां त जीअं सबक़ तव्हांखे यादि थी वञे हिन वक़्तु ॾिसो था त शिरक जी तबलीग पई आहे सेवण में तवाफ़ पियो थो हले बैतुल्ला जो 7 चकर तवाफ़ सेवण में ख़बर जो 14 चकर तवाफ़ अखियुनि सां तव्हां ॾिसो माण्हू पंहिंजा सजदा पिया था करनि अॼोके दौर जा पीर पंहिंजे नौजवान नस्ल खे तौहीद जा वाइज़ ॿुधायो असांजा हज़रत से अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा 6 महीने साल ते जलसो करायो न त नौजवान बिदअती थी वेंदा या शिया थी वेंदा तव्हांखे फ़िक्र ई कोन्हे को घटि में घटि पंहिंजे औलाद जे ईमान जो त फ़िक्र कयो ऐं पंहिंजे औलाद खे इन पीटीआई खां बचायो इन फितने खां पंहिंजे औलाद खे बचायो इन पीटीआई में विया त औलाद जा अबियमा जा नफ़रमान थी उस्तादनि जा बेअदब थी बुज़ुर्गनि जा बेअदब थी हुननि जो मक़सदु इहो आहे त ज़ाल मुड़ुस जो चयो न वठे औलाद अबियमा जो नाफ़रमान थी पए हुननि जो मक़सदु फितनो हुयो वोट हुई तव्हां कोन ॾींदो न तव्हां में इहा ज़रूरत आहे जो तव्हां आलिमनि खे वोट ॾेई सघो असां आलिमनि जा सपोर्ट कंदा आहियूं मौलाना फज़ल रहमान जे पोयां नी असां छो इमरान वधीक है या ज़रदारी मौलाना खां वधीक कुरान मजीद में अल्लाह से फरमायो कुल हल यस्तविल्लज़ीन ला यालमून वल्लज़ीन ला यालमून आलिम ऐं जाहिल बराबर न थींदा मां तव्हांखां पुछां थो इमरान आलिम आहे या मौलाना फज़ल रहमान निमाज़ी बेनिमाज़ी बराबर न थींदा कुरान तो फरमा इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा मुझे बदन में सब खां वधीक अल्लाह जो खौफ रखण वारा आलिम इमरान के रब जो वधीक खौफ है या मौलाना अल्लाह जे नबी फरमाल उलमा वरसतुल अंबिया आलिम सवा लख नबियन जा वारिस अथव आलिम वारिस नबियन जा या इमरान वारिस इमरान के तो खातमुन नबीन जा लफ्ज़ दाना पिया अचनि मौलाना फज़ल रहमान कुरान जो हाफ़िज़ 10 ॾींहं में पूरो कुरान जो ख़त्म रमज़ान में तरावी में कढनि इमरान यूथिन जो अॻुवान अथव मौलाना फज़ल रहमान 36 लख आलिमनि जो अॻुवान अथव रुगो आलिम छा पर वक़्त जा बुज़ुर्ग वक़्त जा वली गौस असां अखियुनि सां ॾिठो आहे उहे वक़्त जा वली बि मौलाना फज़ल रहमान जो इस्तक़बाल कंदा आहिनि मौलाना जे पेशानीअ खे बोसा ॾींदा आहिनि सही थो चवां या ग़लति थो चवां वधीक मर्ज़ी तव्हांजी आहे वोट ॾियो या न ॾियो पर पंहिंजो ईमान त बचायो जेको मुसलमान राशन जो कट्टो थो मिले आलिमनि खे गारियूं थो ॾिए इन जे वोट जी असांखे ज़रूरत कान्हे जेको चए थो त वॾेरे मूंखे नाली ॾिनी आहे वॾेरे मूंखे नलको ॾिनो आहे मौलवी थींदा केरु इन जे वोट जी असांखे ज़रूरत कान्हे ईमान बचायो बाबा पंहिंजो ईमान भी बचायो पंहिंजे औलाद जो इन पार्टी को पंहिंजे औलाद खे बचायो इहो वॾो फितनो असांजा बुज़ुर्ग फरमाईंदा त अवाम खे इन फितने खां आगाह माना जंहिं पार्टी जो कारकुन
सरे आम ये लफ्ज़ तो चए तो मां इमरान जो पेशाब करण जे लाइ तैयार आहियां। इमरान जो पेशाब मुंहिंजे लाइ पाक आहे। इहो फितनो आहे या न? जंहिंजा कारकुन सरे आम चवनि था त इमरान पैगंबर आहे। जंहिं पार्टी जूं मायूं चवनि थियूं त मुगसन खे छॾियो, इमरान तव्हांजा मुगस जे करे इमरान जो साथ नथा ॾियनि, मुगसन खे छॾियो, तव्हां यूथिन सां वञी शादी कयो। मां तव्हां खां पुछां थो इहो फितनो आहे या न? जंहिं पार्टी जी माई सरे आम चवे थी त इमरान मुंहिंजे कमरे में अचे, मुंहिंजी दिलि थी चए त इमरान मुंहिंजे कमरे में अचे। मां तव्हां खां पुछां थो इहो फितनो आहे या न? तो बहरहाल दुआ कयो अल्लाह ताला असांखे इन फितने को बचाए, असांजे औलाद खे रब इन फितने को बचाए। अज़म कयो त इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदासीं। संगत चङनि सां रखो। क़यामत जो ॾींहुं थींदो व यौम यअज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि। क़ुरान तो फरमा ज़ालिम पंहिंजे हथनि खे चक पाईंदो। यक़ूल